में पूजा पाठ में पंहिंजे पाण खे व्यस्त रखिजे। पढ़ाई जेका पचर आहे उहो करण सां सिर्फ़ु पंहिंजो नुक़सान ई आहे, टाइम विञाइणी आहे। चवंदा आहिनि इंसान जो जनमु ॾाढी मुश्किल सां मिलंदो आहे। 84 लख जूरियुनि खां पोइ अची करे पाण खे इंसान जो जनमु मिलंदो आहे ऐं जेको सुधार थियणो आहे उहो हिन मनुष्य जीवन में ई थींदो। त इन करे असांखे हिकु मिंट बि अजायो न विञाइणु खपे। जेतिरो थी सघे पूजा पाठ सिमरन कंदासीं। सभई ॿुधाईंदा आहियूं हिन हुन खे भई मूंखे दुख आहिनि, पर दवा न वठंदा आहियूं। दवा छा आहे? नाम सिमरन। हिते हुते ॿुधाइण खां ॻाल्हियूं दुख ॿुधाइण खां असांजो दुख घटि न थींदो। चवंदा आहिनि पंहिंजा दुख भुल में बि इंसान खे त न ॿुधाइजनि। कंवरराम साहिब बि छा चई विया आहिनि? ॾाढी आहे चंडी दुनिया जो रंगी। उहे ई माण्हू सुभाणे ॿिए ॾींहुं खिलंदा भई हिनखे फलाणी खे इहो दुख आहे ऐं तव्हां मां बि ग़लतियूं कढंदा भई हिन इहे कयो हूंदो इन करे इहो दुख हुन वटि आयो आहे। त सभिनी खां सुठो आहे पंहिंजा जेके दुख आहिनि कंहिंखे बि ॿुधाइजनि, बाबा खे बि ॿुधाइजनि, जेके लाहींदा बि पंहिंजा दुख। इंसान न लाहींदो, इंसान न तो चवंदा आहिनि जले ते छा विझंदो? नमक अची विझंदो। ख़बर बि आहे इहे ॻाल्हियूं, तॾहिं बि ॾिसो केॾो टाइम विञाईंदा आहियूं। हिकु हिकु दुख सभिनी खे वञी ॿुधाईंदा आहिनि। इंसान कॾहिं कंहिंजो दुख न लाथो आहे न लाहींदो। भॻवान गुरु लाहे सघे थो, भॻवान लाहे सघे थो। त सभई मिली करे छा चवंदासीं? भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा से उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है। मेरे बाबा से जिनका
हिकु दफ़ो छा थियो, शंकर भॻवान खे सज़ा ॾियण जो टाइम आयो। भई शंकर भॻवान अहिड़ो कुझु कयो आहे जो शनि भॻवान हुनखे चवनि था अॼु मां ईंदुसि, अची करे तोखे सज़ा ॾींदुसि। त शंकर भॻवान जेके हुया, भई सुभाणे अचिणो आहे शनि भॻवान सज़ा ॾियण जे लाइ, त खणी घर मां ॿाहिरि भॼी विया ऐं हाथी जो रूप धारे करे जंगल में घुमनि पिया। ऐं सॼो ॾींहुं सुबुह खां वेंदे शाम ताईं हुते घुमिया, उन्हनि खे पाणी बि नसीब न थियो। शाम जो जॾहिं घर आया, शनि भॻवान वेठा हुया, त शिव शंकर भॻवान चवनि था मूंखां त विसरी वियो भई तव्हां अचण वारा आहियो। त शनि भॻवान ॾिसो छा चवनि था हुनखे, हा मूंखे ख़बर आहे भई तूं हाथी थी करे घुमी पियो ऐं तोखे जंगल में पाणी बि नसीब न थियो। इहा ई तुंहिंजी छा हुई, सज़ा हुई। त चवण जो मतिलबु भई जेके पाण कर्म कंदा आहियूं, असांखे उन्हनि बुरनि कर्मनि जी सज़ा खां केर बि बचाए नथो सघे। साक्षात शिव भॻवान बि उन सज़ा खां बची न सघिया हुआ। शिव भॻवान खे सती नंढे हूंदे खां वठी प्यार कंदी हुई। उनजी मूर्ति हमेशह पाण सां गॾु रखंदी ऐं चवंदी हुई भई इहो मुंहिंजो केरु आहे, घोट आहे। उनखे मनी मन में पंहिंजो पति ते मनी छॾियो हुई ऐं ईअं चवंदी भई मां जीअं वॾी थींदसि मां शिव भॻवान सां शादी कंदसि। जीअं मीरा बि छा कंदी हुई, मीरा बि छा कयो हुई, कृष्ण भॻवान जो, ऐं कीअं हुनखे मिलियो हो कृष्ण भॻवान जो, उहो सभई ॿुधंदासीं हाणे भॼन में। बोल गोदरी वारे घर श्याम की मीरा आई, नचंदी टपंदी मां खे वेठी ॻाल्हि करे, पाड़े में अॼु तुंहिंजा वॼन था सारी संगत भई ख़ुशियूं करे, पाड़े में अॼु भई चवंदा मीरा आई नचंदी टपंदी मां खे वेठी ॻाल्हि करे, पाड़े में अॼु तुंहिंजा वॼन था सारी संगत भई ख़ुशियूं करे, पाड़े में अॼु सारी संगत भई ख़ुशियूं करे। मीरा चलियो पुत अम्मा प्यारी, कमला ॾिसंदा कीअं थी मरे। मीरा चलियो पुत अम्मा प्यारी, कमला ॾिसंदा कीअं थी मरे। सैंडल पाता तई साड़ी पाती तई, बिजलीअ वांगुर पई बरे। सैंडल पाता तई साड़ी पाती तई, बिजलीअ वांगुर पई बरे। मां चयो पुत मीरा प्यारी, कमला जी अॼु शादी आ। मां चयो पुत कमला जी अॼु शादी आ, अॼु नस पाणे में जीती जंहिंजो नालो राधी आ। अॼु नस पाणे जंहिंजो नालो राधी आ। मूंखे बि आहे गणती पंहिंजी, छलको तुंहिंजो बाग वरे, पाड़े में अॼु तुंहिंजा वॼन था सारी संगत भई ख़ुशियूं करे, पाड़े में अॼु सारी संगत भई ख़ुशियूं करे। मीरा आई आहे नचंदी टपंदी पंहिंजे मां वटि। छा थी ॿुधाएसि हुनखे, केरु तयारु बीठी आहे, कमला। कमला साड़ी पाती अथई, कमला सैंडल पाता अथई, बिजलीअ वांगुरु भरे वेठी छो तयारु थी आहे। माता छा थी ॿुधाएसि हुन मासूम ॿार खे भई अॼु कमला जी शादी आहे ऐं मूंखे तुंहिंजी बि गणती आहे, चल तुंहिंजो भाग वरे। त सभई चवराईंदा मीरा चयो